तू पंहिंजे लाइ पाण सभु तरफ़ बंदि करे छॾ। अस्सलामुअलैकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, जीअं त अवां सभिनी पिरी प्यारनि दोस्तनि जा मैसेज, अवां पिरी प्यारनि दोस्तनि जा कमेंट, अवां पिरी प्यारनि दोस्तनि जा लाइक ऐं जंहिं जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि सभिनी दोस्तनि जूं वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक, अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिणंदा रहो। इहा ई मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ। जी 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 हाँ दोस्तो, हमेशह ख़ुशियूं माणो ऐं मां उन्हनि दोस्तनि खे बि दुआयूं कंदो आहियां जेके दोस्त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे। जन दोस्तनि, जी जी हा, जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं, लख थोरा लख लाइक, अलाह करे ख़ुशि हुजनि उहे बि दोस्त। दोस्तो जीअं त अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल ऐं उन ते हलंदड़ जेका पूरी अपडेट जन दोस्तनि मुंहिंजी अपडेट मां जेके ईअं सम्झ खणी त जेको आहे फ़ाइदो वरितो आहे या उन्हनि जेका उन्हनि ते पहुती आहे जेका ॻाल्हि, उहा आहे सोप सीरियल दुलाब जे लाइ। जी हाँ दोस्तो, मां हमेशह अवां दोस्तनि सां साथ रहंदो आहियां, अवां दोस्तनि जो बि जेको साथ आहे मूंसां हमेशह क़ाइमु दाइम रहंदो इंशाअल्लाह। वॾी कोशिशुनि जे बावजूद अवां दोस्तनि जे प्यार ऐं सहकार सां मां 5000 सब्सक्राइब क्रॉस करे चुको आहियां ऐं हाणे इंशाअल्लाह अज़ीम जल्दी मोनिटाइज़ थियण वारो आहे। ऐं अवां मुंहिंजे पूरे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा त जीअं वॉच टाइम ठहंदो, वॉच टाइम ठहे त ज़ाहिर आहे सब्सक्राइब बि थी मोनिटाइज़ बि थी वेंदो। ज़ाहिर जेॾी महिल मोनिटाइज़ थी वियो त अवां दोस्तनि जो जेको साकार सां मूं नाचीज़ जे मथां वॾो हिकिड़ो एहसान बि थी वेंदो। जी हाँ दोस्तो, अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी में दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾ त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां खे आसानी मिली सघे। त दोस्तो जीअं त अञा ताईं कंहिं दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त उन्हनि खे वरी गुज़ारिश इहा कंदुसि त जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे सुहिणे मोबाइल में जल्दी अची वञे त जीअं अव्हां खे मिले मुंहिंजे यूट्यूब ते हिकु बहितरीनु अपडेट सोप सीरियल दुलाब जी। जी हाँ दोस्तो, जीअं त अव्हां ॾिसी रहिया आहियो तक़रीबन 58-59 क़िस्तूं अव्हां ॾिसी चुका आहियो ऐं हींअर जेका अपडेट मां अव्हां दोस्तनि ते पहुचाइण वारो आहियां उहा अपडेट आहे एपिसोड क़िस्त नंबर 60 जी। जन दोस्तनि खां इहा क़िस्त जेका मिस थी वई आहे उनजी पूरी अपडेट मां अवां दोस्तनि ताईं, अवां पिरी प्यारनि दोस्तनि ताईं इहा अपडेट पहुचाइण जी मां वधि में वधि कोशिशि कंदुसि त मां चाहींदुसि त अवां दोस्तनि खे इहा पूरी अपडेट आसानी अवां तक पहुचे। त दोस्तो जीअं त पहिरियों जेको सीन लॻे थो उहो लॻे थो फायरिंग वारो। जी हाँ, सोढल पंहिंजे चाचे सां गॾिजी जेका फायर करे थो, परां कहिड़ी पार्टी आहे उहा ॾेखारी कोन वई, नई उन जेके सीन लॻा। बहरहाल इहो महसूसु करायो वियो त उहा जेका फायरिंग कई वई, उहा जेका गोलियूं हलाई वियूं उहे रज़न वारनि जी तरफ़ां ई हुयूं। ऐं हाणे इहो ॾिसणो इहो आहे त रज़न वारनि जेके गोलियूं हलायूं परियां सोढल वारा गोलियूं हलाइनि पिया ऐं परियां मुराद ऐं पीरल खे बि ख़बर लॻे थी ऐं जंहिंजे करे मुराद ऐं पीरल जल्दी में उथी इहो ॾिसनि था त इहो गोलियूं कंहिं वटि हलनि थियूं, कंहिं
किथे फायरिंग हले थी पोइ पक कंदा आहिनि त इहे जेके गोलियूं आहिनि इहे सौट वारनि जे घर ई लॻनि थियूं पियूं ऐं होॾां जेॾी महिल वरी हू जेका फायरिंग जो आवाज़ु ॿुधी मुराद ऐं पीरल अचनि था पिया ऐं सोडल जे घर जी तरफ़ अचनि था जिते सोडल वारनि खे बि इहा ख़बर पइजी वेंदी त सौट वारनि खे मुराद वारनि खे ख़बर पइजी वई आहे त इहा फायरिंग असांजे घरनि जे मथां आहे मथां उहे हेॾां अचनि हिन खां बहितर आहे त चाचा मां हितां हलियो वञा जेको पंहिंजे चाचे खे चए थो अञा वञण जी कोशिशि करे थो त परां मुराद खान वारा बि अची वञनि था जंहिंजे करे मुराद खान ऐं पीरल अचनि था रस्ते में ऐं सोडल उतां खट खणाए दीवार क्रॉस करे हेठि वञण जी कोशिशि करे थो जंहिंजे करे उतां घस मां ई उन्हनि जी नज़र पए थी जेको पीरल उनखे गोली हलाइण जी कोशिशि करे थो त मुराद उनजो हथियार जो मुंहुं मथे करे थो जेका गोली मिस थी वञे ऐं मुराद खे शक पइजी वञे थो ऐं मुराद सुञाणे वठे थो त इहो आई सोडल जेको पीरल खे चए थो त भाउ तूं पीरल चवणु लॻे थो मुराद खे त तो दुश्मन कीअं वञणु छो ॾिनो हुन चयो त मूंखे ईअं लॻो त हीउ जेको आहे दुश्मन न आहे बल्कि सॼण आहे जेको हितां वञे पियो बरियाल सुभाणे त ख़बर पइजी वेंदी ऐं केरु हो सोडल हुयो केरु हुन घर जी ख़बर पइजी वेंदी जीअं घर पहुचनि था त हू उथिया बीठा हूंदा हुनखे शक पइजी वेंदो आहे मुराद खे थी त सोडल अचे थो पोइ बि उनजे जेकी घर भाती चाचा जेके आहिनि हुन ॻाल्हि खे लिकाइण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं ॿिए पासे जेको आहे क़ाइम उहो जेल में आहे थाणे ते ॿधल आहे ऐं हेॾां हिननि जेको हमिलो कयो आहे ॿिए पासे जेको आहे रहसन वारा मीर मंसूर ख़ान वटि वञनि था ऐं इहो चवनि था त हाणे असांखे पक थी वई त सोडल ऐं उनजी जेको आहे मुरादरनि जी जेका भेण आहे कोई सोडल उनजी भेण खे भॼाए न वियो सभु कूड़ आहे ड्रामो आहे ठगी आहे जंहिंजे करे हू उनखे मंसूर ख़ान खे वॾो सम्झाइण जे बावजूदि उनखे ॾाढो सम्झाइनि था पिया पोइ बि मंसूर ख़ान खे चए थो त बाबा मां तव्हांजो सॼण आहियां ईअं न आहे जो तव्हां मां तव्हांजे पासे न मां त तव्हां सभिनी खे ठाहिण जी कोशिशि कयां थो मां त इहो चाहियां थो त अमुन हुजे हिते ऐं भाईचारो हुजे मां नथो चाहियां त को दुश्मनियूं हुजनि ऐं दुश्मननि में घरनि जा घर वीरान थी वेंदा आहिनि बर्बादु थी वेंदा आहिनि ऐं ॿिए पासे जेको आहे सोडल वञे थो मीर शहनवाज़ ख़ान ॾे ॾिसो चालाकी मीर शहनवाज़ ख़ान जी ऐं सोडल उनखे चयो त मुंहिंजे पीउ जेको जेल में ॿधल आहे उनखे आज़ादु कराए ॾे ऐं जिते हू मीर शहनवाज़ ख़ान पहिरियां त नथो मञे पोइ उनखे ॾस ॾिए थो त तूं पंहिंजो रेज़न वारनि ॾांहुं वञ ऐं रेज़न वारनि ॾे वञण जे लाइ चए थो जिते सोडल चए थो त हाणे इहो तूं मूं सां ड्रामो थो करी ऐं इहा मूंखे पक आहे त रेज़न वारा तोखां परे काॾे ई कोन वेंदा हाणे मां आयो आहियां तोखां मदद वठण जे लाइ जेकॾहिं तूं मुंहिंजी मदद नथो कहीं त पोइ ठीकु आहे ख़ैरु आहे मां पंहिंजो पाण पंहिंजे पीउ खां चरराए वठंदुसि जंहिं ते मीर शहनवाज़ हिन खे चए थो ठीकु आहे चलो ठीकु आहे भले हाणे हाल अहिवाल ॾे त किथे कीअं रहे छा कयो कहिड़े पासे रहिया आहियूं सारो हाल अहिवाल सोडल खां वठे थो ऐं हुनखे इहा ख़ातिरी कराए थो त मां तुंहिंजे पीउ खे आज़ादु कराईंदुसि वरी ॿिए पासे वरी उहो सीन लॻे थो जेको मिठू वारा जी मिठू ऐं अमजद वारा जेको सीन लॻे थो जंहिंखे हू पंहिंजो नशो खपाइण वारी जेके ॻाल्हि करनि था पिया नशे खपाइण वारी हा उहे सीन लॻे थी जंहिं ते उनखे भेनर ऐं जेका आहे वज़ीर आहे उनखे ॾाढो सम्झाइनि थियूं पियूं त इहो जेको आहे ग़लति कमु आहे ऐं ग़लति कम जो नतीजो तमामु घणो ग़लति थींदो किथे ईअं न हुजे त तव्हां सभई टंगिया बीठा रहो जंहिं ते उहे छोरा नथा मञनि ऐं उहो सीन लॻे थो उन खां पोइ वरी ककर वारनि जो इहो सीन लॻे थो त हाणे असांखे पक थी वई आहे त किथे आहे मुराद ऐं सोडल वारा इनखे जेका त फायरिंग कई आहे वरी आया आहिनि मंसूर ख़ान ॾे रेज़न वारा ककर वारा ऐं ठारे वारा इहे ई ॻाल्हि बात हलाइनि था पिया त हिते किथे न किथे मंसूर ख़ान जो इन्हनि सां हथु आहे ऐं इहो असां सां मंसूर ख़ान सिधो न आहे मंसूर ख़ान खे हाणे ॾेखारिणो पवंदो ऐं उनखे अखियूं ॾेखारिणियूं पवंदियूं तॾहिं त वञी मंसूर ख़ान सिधो थींदो त दोस्तो ही हुई पूरी अपडेट जेका अवां दोस्तनि ते मां पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कई आहे ऐं जेका अचण वारी जेका वीडियो हूंदी उन में जेको आहे छा थींदो ऐं छा थियण वारो आहे उन बाबति अवां दोस्तनि खे मां आगाही ॾींदो वञा त हाणे जेको सोडल क़दमु कयो आहे उहो ख़ैरी क़दमु न आहे बल्कि उहो त हाणे इन सभिनी जा ऐं मीर शहनवाज़ ख़ान जो जेको आहे राज़ फाश कंदो सोडल
हाणे इहा मीर शाहनवाज़ ख़ान खे इहा ख़बर नाहे त सोडल के तुंहिंजे सारे प्रकारनि जी ख़बर पइजी वई आहे ऐं तोतल जेको आहे सारो उहो राज़ सोडल खे ॿुधाए छॾियो आहे त हाणे सोडल इहो चाहींदो आहे त सारी ॻोठ ऐं पूरी बिरादरी में मां मीर शाहनवाज़ ख़ान खे ऐं उनजे पूरे दुलाब खे उनजे दोखे खे सरेआम ज़ाहिर कयां त जीअं ख़बर पइजी वञे। ऐं ॿिए पासे तोतल वारा मीर मंसूर ख़ान सां ऐं अली वारे जेके ॻाल्हि जे करे उन सां डन करणु चाहिनि था त असां खां अली वठि। इहो सारो ड्रामो उन्हनि खे सारे ख़बर हुजण जे बावजूदि पोइ बि उन्हनि सां इहो ड्रामो करे थो पियो। त दोस्तो तमामु बहितरीनु अपडेट मां अव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां। उमेदु कयां थो त मुंहिंजी पूरी अपडेट मां अव्हां पूरो फ़ाइदो वरितो हूंदो। अञा जेकॾहिं को दोस्तनि खां मिस थी वियो जेका ॻाल्हि तुंहिंजे लाइ माज़रत कंदुसि ऐं अव्हां दोस्तनि खे मां वरी बि इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेके बि दोस्त मुंहिंजा आहिनि, कोई इमरान दोस्त बि आहे मीरपुर ख़ासि खां, उन असांखे मैसेज बि कयो, उन जी वॾी महिरबानी। असगर अली थेबे साहिब जी वॾी महिरबानी। ऐं हुन खां अलावा ॿिया खोड़सरा ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु आहिनि ऐं ॿियूं जेके हस्तियूं आहिनि जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि दोस्तनि सभिनी जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टिणंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे अव्हां दोस्तनि जे लाइ। अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे चैनल ते रहिजी वियो आहे, अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, त उन पहिरीं प्यारे दोस्त खे मां इहा नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त जल्दी ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठे, त जीअं सब्सक्राइब करण खां पोइ वरी बेल आल बटन खे बि दॿाए त जीअं अचण वारी मुंहिंजी जेका न्यू वीडियो जो जेका नोटिफिकेशन जे सुहिणे मोबाइल में अची वञे ऐं उनखे पूरे दुलाब सिंध TV जी बहितरीनु सोप सीरियल दुलाब जो जेको आहे अपडेट पहुचे ऐं हुन वटि आसानी सां। ऐं हुन खां अलावा मां ॿियो बि मैसेज ॾींदो रहंदो आहियां त अव्हां दोस्त जेके पंहिंजी औलाद आहे, जेके पंहिंजी नियाणियूं आहिनि, जेके पंहिंजा बचड़ा आहिनि, अगरि रोड ते वेठल आहे, ॻोठ आहे तव्हांजो रोड ते या भर पासे में को वेंदड़ ट्रैफिक आहे, त हुन बाबति अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदो रहंदुसि त पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे कंट्रोल में रखो, रोड ते न अचणु ॾियो। ऐं अगरि शहर वञो त पंहिंजे ॿारनि खे क़ाबूअ में रखो। ऐं हुन खां अलावा अव्हां दोस्तनि खे हिकु ॿियो बि मां मैसेज ॾींदो हलां त पंहिंजो नंढड़नि सां प्यारु कयो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो। ऐं हुन खां अलावा पंहिंजे जेको हिकु माहौल सुठो माहौल पैदा कयो ऐं पाण में जेको आहे हिकिड़ो सुठो माहौल पैदा करण में शऊर पैदा कयो। शऊर पैदा करण सां जेको आहे तव्हांजी जेका औलाद आहे, जेका उन्हनि में शऊर ईंदो उहा तव्हांजी इज़त कंदी। ऐं जंहिं महिल तव्हां पोड़ाइप में हलिया वेंदव तव्हांजी इज़त कंदी। जे अगरि उनमें शऊर न हूंदो त उहो बदतमीज़ थी वेंदी आहे। ऐं वधि में वधि इहो कोशिशि कंदा कयो त पंहिंजे ॿारनि खे सुठे में सुठी तालीम ॾियारो ऐं वधि में वधि उनखे शऊर पैदा कयो। ऐं मां अव्हां दोस्तनि खे ॿी बि गुज़ारिश कंदो रहंदुमि त पंहिंजे जेके असांजा पोड़ा आहिनि, काका आहिनि, काकियूं आहिनि, उन्हनि जी बि वधि में वधि इज़त एतिराम सां ऐं पंहिंजो नरमीअ सां ॻाल्हाईंदा करो। ऐं जे अगरि तव्हांजे घर में अगरि ख़ुशिनसीबु आहियो, अबू अमड़ आहिनि, त उन्हनि जो जेको आहे निहायत मुदबना गुज़ारिश सां उन्हनि जो बि अदब कंदा करो। जे अगरि भले उन्हनि जी ग़लती हुजे, तव्हां उन ग़लतीअ खे एक्सेप्ट करे ऐं उन्हनि खां माज़रत कंदा करो त जीअं उन्हनि जी दिलि आज़ारी न थिए। पंहिंजे जेके वालदेन जी दिलि आज़ारी न कंदा करो। ऐं जन दोस्तनि जा वालिद आहिनि, वालदा आहे, ऐं उन्हनि जो इज़त एतिराम कनि ऐं पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾियनि। जेके दोस्त पढ़नि था पिया उन्हनि खे बि इहा गुज़ारिश आहे त पंहिंजी तालीम मुकमल करनि ऐं दीनी पासे बि मस्जिदूं हुजनि, मदरसा हुजनि, पंहिंजे ॿारनि खे दीनी तालीम बि ॾियारो त जीअं उन्हनि में हिकु नेक अमल पैदा थिए। ऐं निमाज़ 5 वक़्त निमाज़ बि अदा कंदा रहनि। ऐं अदा खे चवां 5 वक़्त निमाज़ पढ़ण अदा करण सां हिकु नेक रुझान ऐं नेक बुराई वारे पासे उन्हनि जो ख़्यालु न वेंदो। त दोस्तो इहो हुयो हिकिड़ो असांजो नंढड़ो मैसेज जेको मां अव्हां दोस्तनि ते हमेशह हर वीडियो में ॾींदो रहंदो आहियां त जीअं अव्हां दोस्तनि ताईं इहो मैसेज पहुचे ऐं मुंहिंजी बि हिकिड़ी ज़िंदगी ठही पवे ज़ाहिर आहे। जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे हिन मैसेज खे तव्हां फॉरवर्ड कंदव, शेयर कंदव ॿियनि दोस्तनि में, त मन को बि दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते अगरि अमल करे वरितो त उनजे लाइ मूंखे वॾो अजर मिलंदो। ऐं मां अव्हां दोस्तनि खे वरी बि इहा गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे
आख़िर ताईं ॾिसो ऐं बेल बटन खे बि दॿाए छॾो। सब्सक्राइब करे वठो जल्दी में ऐं अचण वारी वीडियो जो लाइ बि इंतज़ारु कयो ऐं वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। मां अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। चवंदा आहिनि जुदा ना फ़िदा ऐं हमेशह मोहबतूं क़ाइमु रखो। हमेशह अवां आबाद रहो, ख़ुशि हुजो, ख़ुशियूं माण्हू अलाह करे ख़ुशि हुजो ऐं अवां दोस्तनि खां वठिजे इजाज़त। पाकिस्तान ज़िंदाबाद। जीए पाकिस्तान, जीए लतीफ़, जीए सिंध में मारवाड़ा, जीए लतीफ़ जी नगरी, जीए सिंधी ॿोलीअ सदाईं आबाद रहे। वॾी महिरबानी अवां दोस्तनि जी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदो रहे। इहा ई मुंहिंजी दुआ आहे ऐं वठूं था अवां खां इजाज़त। तेसीअ ते इजाज़त अवां दोस्तनि जी अचण वारी वीडियो ताईं। अल्लाह हाफ़िज़।